Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. अब्दुल गनी मजीद जी पार्क लेन रेफरेंसिस में एक ॾींहं जे लाइ हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। ॿुधणी दौरान आसिफ ज़रदारी जो वकील फारूक एच नाइक पेश न थियो। संदसि मुआविन वकील पारां ॿुधणी मुलतवी करण जी इस्तदा। एहतिसाब अदालत वकीलनि खे सुभाणे हाज़िरी यकीनी बयान जो हुकुम ॾींदे रिमार्क्स न आहिनि त शाहिदनि जो बयान रिकॉर्ड करण वारो अमल न रोकियो वञे। सिंध हाई कोर्ट पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुकमल सिक्योरिटी फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जो चवणु आहे त सिंध जो घरू खातो बिलावल भुट्टो ज़रदारी जी सिक्योरिटी लाइ इंतज़ाम मुकमल करे। कोरोना वायरस बावजूद मुल्की मईशत तरक्की कई। हुकूमत मालियाती निज़ाम जी बहितरी लाइ ॾुखिया फ़ैसिला कया। चाहियूं था त मौजूदा सूरत हाल में बि मुआशी सरगर्मियूं जारी रहनि ऐं आम शहरी मुतासिर न थिए। नाणे बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार हफ़ीज़ शेख जो कराची में तक़रीब खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब। हफ़ीज़ शेख जो चवणु आहे त सोचणो पवंदो त असां वटि सामुंडी पट्टी, कोयलो ऐं ज़रात समेत केतिरा ई कुदरती वसीला हुअण बावजूदु गुरबत छो आहे। हफ़ीज़ शेख जे ख़िताब दौरान बिजली बि हली वई। होशियार ख़बरदार, हाणे साइड शीशनि खां सवाइ मोटरसाइकिल हलाईंदड़ गिरफ़्तार थींदा। मोटरसाइकिल मालिकनि खे साइड शीशा लॻाइण खां छूट वारो कानून सिंध हाई कोर्ट में चैलेंज। अदालत सिंध हुकूमत DIG ट्रैफ़िक ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त हेलमेट पाइण बाद मोटरसाइकिल हलाईंदड़नि खे भरपासे में कुझु नज़र ई न ईंदो। साइड वारा शीशा न हुअण सबबि रोज़ानो केतिरा ई हादसा पेश अचनि था। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 37 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 24 कलाकनि दौरान 2298 केस ज़ाहिर। NCOC मूजिबि गुज़िरियल ॾींहुं 38,544 टेस्ट कया विया। कोरोना टेस्ट हाकारी अचण जी शरह 5.3 रही। NCOC सरबराह असद उमर जो चवणु आहे त इहो लापरवाही जो नतीजो आहे त कोरोना केसिस में 4 भेरा वाधि थी आहे। ख़दशो आहे त इस्पताल में गुज़िरियल जून जहिड़ियूं हालतूं पैदा थींदियूं। गर्मियुनि खां पहिरीं पाकिस्तान में वैक्सीन जी वॾी मिक़दार जी दस्तियाबी मुमकिन न आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जी सदारत हेठि सिंध सीड कॉर्पोरेशन जो 38हों इजलास। सेक्रेटरी ज़रात, DGs, आबादगार अॻवान ज़ैन शाह, नदीम शाह ॼामोट ऐं ॿिज जी कंपनियुनि जा ऑफिसर्स शरीक। इस्माइल राहू जो चवणु आहे त इजलास में वण, चांवर, कणक समेत 8-9 क़िस्मनि जे ॿिजनि जी मंज़ूरी ॾिनी वई। It's up in the air, short side. Oh, goodness me, that's gone straight up in the air. And that's going to be another one. It's the end of Mohamed Hafiz. A shot over length again, and it's been skied. Mid-wicket comes in, taken. Pulls it beautifully. This time he picks it up early. Times it through the offside, and Imad Wasim has led Karachi Kings to PSL 5 victory for them. The boy from Lahore, Babar Azam, has made sure that they don't mess this up. कराची किंग्स पहिरियों भेरो PSL जी चैंपियन बणिजी वई। फाइनल में लाहौर कलंदर्स खे 5 विकेट्स तां शिकस्त। कराची किंग्स 135 रन्स जो हदफ़ 19 ओवर में आसानी सां हासिल करे वरितो। टीम जी कामयाबी में बाबर आज़म जूं शानदार 63 रन्स बि शामिल। बाबर आज़म खे मैच ऐं टूर्नामेंट जो हीरो करार ॾिनो वियो। लाहौर कलंदर्स पहिरीं बैटिंग कंदे 7 विकेटुनि जे नुक़सान ते 134 रन्स ठाहियूं।
PDM 12 नुकाती मीसाक पाकिस्तान ते इत्तफ़ाक़ करे वरितो। आइन जी बालादस्ती, अरड़ी तरमीम ते तहफ़्फ़ुज़, पार्लियामेंट जी ख़ुदमुख़्तियारी, आज़ाद मीडिया ऐं शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाइण ते इत्तफ़ाक़, इंतिहा पसंदी, दहशतगर्दी, महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो भी तरजीहुनि में शामिल। PDM गिलगित बल्तिस्तान जा चूंड नतीजा तस्लीम करण ऐं हुकूमत खां ॻाल्हियूं करण खां इनकार करे छॾियो। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त कोरोना वायरस जी आड़ में जलसनि ते पाबंदी लॻाइण वारे फ़ैसिले खे रद्द करियूं था। जलसा शेड्यूल मूजिबि जारी रहंदा। सेलेक्टेड हुकूमत खे घर मोकिलण ताईं सुख जो साह न खणंदासीं। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम दौरान रियासती मशीनरी इस्तेमालु कई वई। एंटी इंक्रोचमेंट जा 394 अहलकार सियासतदाननि ऐं कामोरनि जी ज़्यादती ड्यूटी ते मुक़ररु हुअण जो इंकशाफ। बिलावल हाउस में 3, सूबाई वज़ीर महबूब ज़मान वटि 15, कायम अली शाह जी जिलानी हाउस ते 1 अहलकार मुक़ररु। SSP न्यास खोसो वटि 7 अहलकार ज़ाती ड्यूटी ॾियण में रुधल। रिटायर्ड कामोरा वेंदे वेंदे अहलकार बि पाण सां गॾु वठी विया। अॻूणनि चीफ सेक्रेटरीज़ रिज़वान ऐं सिद्दीक़ मेमण तोड़े एंटी करप्शन जे अॻूणे सरबराह मुख़्तियार सूमरे वटि बि 8 अहलकार मुक़ररु। एंटी इंक्रोचमेंट जे डायरेक्टर तारिक धारेजो जो चवणु आहे त एंटी इंक्रोचमेंट सेल जा अहलकार सालनि खां बंगलनि ऐं कामोरनि जे गार्ड्स तौरु ड्यूटियूं करे रहिया आहिनि, जिन खे सुभाणे रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। खैरपुर में वीगो गाड़ी बिजली के थंबे से टकराइजी वही। गाड़ी के बाहि लगण सबब PP अगवाण मंजूर वसाण जो भाइटियो बिलाल वसाण सड़ी फौत। SSP खैरपुर जो चवणु आहे त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मौक़े वारे वक़्तु 2 ॼणा फरार भी थी विया। पुलिस बिलाल जे दोस्त फरहान राजपूत के गिरफ़्तार करे वाक़े की जांच शुरू करे छड़ी। बिलाल वसाण शाह लतीफ़ थाने की लौंग फ़कीर चौकी जो इंचार्ज हो। नवाबशाह जिले के ड्याम साहब वेझो मुबैना तौर बाहि ॾेई साण बाद क़त्ल कयल नींगरी निमरा रिंद जो सनसी भाव कातिल निकितो। पुलिस जी दावा। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार इफ्तिखार रिंद ॾोह जो एतराफ़ कंदे इंकशाफ कयो त भेण सां उन केतिरा ई दफ़ा ज़्यादती कई। खेसि डपु हो त उन जी भेण वालदैन खे न ॿुधाए छॾे। इन डप में उन पंहिंजी भेण खे क़त्ल करे लाश फसल में उछलाए छॾियो। साले पट वेझो लिंग कांडाणींदड़ वाक़ियो। ॻोठ बदल जिस्काणी में फुटनि जे गोदाम खे बाहि लॻण जे नतीजे में 2 मासूम भाइर अजल जो शिकार। बाहि सबब गोदाम में वेठल 10 वरहनि जो दरबान अली जिस्काणी थॾे ते सड़ी फौत। संदसि 7 वरहनि जे भाउ सदाकत अली सखर अस्पताल नींदे रस्ते में दम धड़ी हवाले कयो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघे। डहरकी में 15 ॾींहं अॻु अगवा थियल 2 ॼणनि मां हिकु नौजवान खे धाड़ेलनि गोलियूं हणी ज़ख़्मी करण बाद छॾे ॾिनो। भुंग न भरण जी सूरत में ॿिए मुख़बी खे क़त्ल करण जी धमकी। पुलिस ज़ख़्मी सिकंदर मीरानी के सिविल अस्पताल घोटकी मुंतक़िल कयो। ज़ख़्मी सिकंदर मीरानी जो चवणु आहे त मियांदाद मीरानी धाड़ेलनि वटि यरग़माल आहे। धाड़ेलनि असामिनी जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग घुरियो हो। भुंग न मिलण तां मूंखे ज़ख़्मी करे वार्निंग ॾिनी वई त भुंग न मिलियो त मियांदाद खे बि क़त्ल कयो वेंदो, खेसि बाज़ियाब करायो वञे। ज़ख़्मी सिकंदर मीरानी जी हालत ख़राब हुजण ते खेसि रहीम यार ख़ान मुंतक़िल कयो। घोटकी में फायरिंग सां कुत्ता मारण जी मुहिम शुरू। CMO पारां कुत्ते खे गोली हणी मारण वारी वीडियो वायरल थियण बाद DC घोटकी नोटिस वरितो। CMO नादिर शाह अमरोटी खे शोकॉज नोटिस जारी। CMO मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त एडमिनिस्ट्रेटर जी सीट ख़ाली आहे। कुत्ता मार मुहिम शुरू करण जे लाइ ज़हर ख़रीदणो आहे ऐं उन लाइ पैसा कोन्हनि, जंहिं सबबि फायरिंग ज़रिए कुत्ता मार मुहिम शुरू कई वई आहे। ड्याम शोरो भरिसां नौजवान जो बिजली जे पोल में टंगियल लाश। ॻोठ यारो काछेलो वासी 23 सालनि जे ग़ुलाम नबी काछेलो जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। वारसन मूजिब नौजवान जो गितू अस्पताल मां इलाज भी हलंदड़। ऐं सिंध हारी कमेटी जो सदर कॉमरेड अज़हर जतोई दिल जो दौरो पवण सबब लाॾाणो करे वियो। अॼु शाम हैदराबाद में तदफ़ीन थींदी।
कॉमरेड अज़हर जतोई सिंध जे मशहूर हारी अॻवान कॉमरेड हैदर बख्श जतोई जो पोटो। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख हेडलाइन जवानी थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।